हेलीकॉप्टर हादसे में फौत थियल ईरानी सदर इब्राहिम रईसी परडेही वज़ीर ऐं तब्रेज़ जे गवर्नर समेत 9 ॾिणनि जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं पियूं वञनि। ईरानी सदर जी तदफ़ीन सुभाणे संदसि अबाणे शहर मशहद में कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ईरानी सदर इब्राहिम रईसी जो विछोड़ो वॾो सदबो करार। संदसि चवणु आहे त पाकिस्तान इब्राहिम रईसी जहिड़ो मुख़लिस दोस्त विञायो आहे। रईसी जी पाक ईरान लाॻापनि जी बहितरी लाइ ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। टेरियां केस में तहरीक इंसाफ बानी जी नाइली जी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾेई छॾी। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त टेरियां केस में पीटीआई बानी जी नाइली जी दरख़्वास्त ॿुधण जोगी नाहे। अदालत पहिरियों दरख़्वास्त रद्द करे चुकी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन हेस्को ऐं ॿियनि बिजली कंपनियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त हेस्को ऐं ॿियनि बिजली कंपनियुनि जूं ज़्यादतियूं जारी आहिनि। बिजली अचे नथी ऐं घर वेठे बिल मोकिलिया पिया वञनि। अवाम ते ज़ुल्म कयो पियो वञे। हिकु बिजली चोर सबबि समूरे इलाइक़े जी बिजली बंदि करणु नाइंसाफ़ी आहे। हीट व्यू दौरान 22 कलाक बिजली बंदि कई पई वञे। सूबाई घरू वज़ीर जाल हसन इंचार्ज चयो आहे त कचे मां धाड़ियलनि जो नस्ल ख़तमु कयो वेंदो। ॾोहारी हथियार फिटा करे पेश थियनि ॿी सूरत में बख़्श न कयो वेंदो। सिंध ऐं पंजाब जे दगनती गॾियल पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं पियूं वञनि। सिंध में ट्रैफ़िक जे मसइलनि खे हल कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ओड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 5 ॿारड़ा फोत। मीरो खान में मूसी मर्ज़ सबबि 3 ॿारड़ा हयाती विञाए वेठा। सन शहर में बि ओड़ी सबबि 2 ॿारड़ा फोत। दोदापुर में हथियारबंदनि ॿिनि औरत भाइरनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हथियारबंदनि जी होटल ते फायरिंग में नादिर संदसि भाउ ज़ाहिद दश्ती गोलियुनि जो खाॾ। 2 ॼणा ज़ख़्मी। डीआईजी लारकाणे वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। ऐं पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में T20 सीरीज़ जी मैच सुभाणे खेॾी वेंदी। ॿिन्हिनि टीमुनि जी मैच में कामयाबी जे लाइ भरपूर नेट प्रैक्टिस।